न गोश्त वियोसि वठणु यार गोश्त अॼु सॼो ॾींहुं मूंखे कोन मिलियो दर दर ते गोश्त ॾिनो कोन छा करे उहा हेॾियूं पतियूं पातऊं मेमणनि समेजन सभिनी पातो आहे ईद नमाज़ ते सुबुह 8 गोश्त जे दर दर ते वियो या मूंखे गोश्त कोन ॾिनो छा कयां कंहिंखे हाणे अटो खणी ॾे कंहिंखे रोटी ॾे गोश्त ॾींदो कोन ख़ैर माण्हू कटनि कोन था माण्हू फ्रिज भरियो खणियो वञे पोइ मां पतियूं पायूं न ख़ैर कयो था ख़ैर जो नालो वठियो फ्रिज भरीनि ऐं मोकिलीनि कराची हैदराबाद खणियो वञनि पंहिंजा घर जा फ्रिज भरीनि दावतूं ॾियनि वॾियूं मानियूं कनि इन गोश्त मां बसि ख़ैरात जो ख़ाली नालो आहे सभु उस नाली ख़ाली नालो आहे ख़ैर हीअं कनि कोन था ये आफ़तूं शामतूं बरसातूं तूफ़ान चाहे ये पाण में मुस्लमानी ख़तमु थी वई आहे न ख़ैरात कनि न ॿियो ईद नुमाला पढ़ी ख़बरी पढ़ी बसि गोश्त अची पंहिंजा पेट भरण में आहिनि बसि ग़रीबनि जो केरु कोन्हे भाउ हीअं मिसकिन पहिरियों घरनि जो केरु कोन्हे अलाह आहे बसि उन खे अलाह पियो कराए बसि अलाह वॾो अलाह अदाए ॾे अरे यार फोन कयो ख़बर छा वेठा ईद मिलांसि ईद जूं मुबारकूं ॾियांसि मूंखे न हाणे ईद वई कुझु न यार ख़बरूं चालू पुछां हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं हाँ ईद कीअं गुज़री सुठी गुज़री हाँ ईद मुबारक कहिड़ा मुबारक अब असांखे कोन मिलियो असांखे ज़रो मिलियो माण्हू में हाणे उहो आहे किथे हींअर लॻो माण्हू गोश्त घर भरण लाइ भराइनि अच्छा ॾिपल आहे मसइले में पंहिंजो छा पंहिंजो अलाह आहे बसि तूं ॿुधाए पंहिंजो कमु थियो न इहो मूं तोखे ॾिनो पिणे खे पीआरे पोइ छा थियो बाबा मुले खां 5000 ॾींहुं आयो शाम जो मूं 2000 पाए चयो मूं 5000 ॾींहुं आयो की बाबा कमु थी वेंदो न न उहो ॾिसां थो भई सुभाणे मिलांसि थो साईंअ सां हा न न साईं जो हाणे आख़िरी ॻाल्हि बाबा इहा कमु करे ॾे जवाबु ॾे बसि हिकिड़ो कमु पैसनि जा अञा दस्ती हींअर बैंक मां कढायां थो ॾिसां थो ऐं कंहिंखां उधार वठी कर्ज़ु खणी ऐं ॾियांसि थो कमु करायां थो वाइदो ऐं ॾिसां किथां उधार वठां थो तोखे कमु कराए ॾियुसि अलाह कंदो राज़ी थी वेंदो तुंहिंजो कमु थी वेंदो हा हा अलाह करे थी ए भई ॿार ते ने ॿुधे ॿुधे टेंशन न कर हा हा कमु तुंहिंजो थी वेंदो अलाह कंदो पंहिंजो ॿिन्हिनि जो थी वेंदो अलाह में उमेदु आहे अलाह में आसिरो पाण कोन लाथो न पाण अलाह में उमेदु आहे न पंहिंजो हक़ु आहे पाण हक़ु पंहिंजो विड़ी वठंदासीं साईं खे भले 5 रुपया मथे वठे न ॾींदासीं पाण पंहिंजो हक़ु विड़ी वठंदासीं जेको पाण खां पंहिंजो हक़ु आहे न पाण ज़मानी आहे पंहिंजी आहे शादी करियूं था अलाह पनाह ॾे पोइ पाण अहिड़ो ग़लति कमु कोन करियूं कंहिंजी इज़त न कंहिंजा घर फिटण पाण चवंदा भाउ असांजी अहिड़ो करे ॾे राज़ी थिए असांजी शादी थिए असांजी उमेदूं ॾिसनि घर थिए तॾो थिए बचा थिए पंहिंजो हक़ु आहे पंहिंजो हक़ु पाण थींदो अलाह साईं नसीबु खोली ईंदो त थी वेंदो पंहिंजो हक़ु कोन्हे हक़ु आहे इंशाअल्लाह पंहिंजो हक़ु मिलंदो अलाह खोली ईंदो थी वेंदी ठीकु आहे ऐं सुबुह जो ॾिसां थो साईं सां वेंदो पोइ सुभाणे कमु कराईंदो ठीकु आहे हा महिरबानी यार साईं या बादशाह माण्हू हा यार हिते हमरा मूंखे आसिरो ॾिनो आहे पैसनि जो 50,000 रुपया मूं वठांसि दस्ती ॾियांसि पोइ मन ख़ुदा मन में जेसि कमु करे ॾे पोइ या खटे नसीब पोइ या उन जो कमु थिए या मुंहिंजो थिए ॿिन्ही मां हिकिड़े जो थिए पोइ साईं खे छेला वठी ॾींदुसि बाॾो में मुंहिंजी बिटिया उहा ॾिजे ॾींदुसि हा हा ठीकु आहे